ब्रियासिटी क़ौमी शाहरा भरिसां लिंक रोड ते बालादी मोरीअ वटि फुर मज़ाहमत दौरान मोटरसाइकिल सवार ॿ भाइर निसार बुढ़ड़ो ऐं इख़्तियार बुढ़ड़ो गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि ब्रियासिटी अस्पताल पहुचायो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। डॉक्टर मूजिब ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ब्रियासिटी थाणे ते NC दाख़िल इलाज लाइ लेटर ॾिनो वियो आहे। इन सिलसिले में ज़ख़्मी भाइरनि ॿुधायो त असां मोटरसाइकिल ते सवार थी कंडियारू शहर खां पंहिंजे ॻोठ वञी रहिया हुआसीं त बलादी मोरीअ वटि नामालूम हथियारबंदनि फ़ौरन ओचितो फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियासीं, जिते गोलियुनि जी आवाज़ ते ॿर पासे जा ॻोठाणा पहुची विया, जंहिं बाद हथियारबंद फ़ौरू फ़रार थी विया। ॿिए पासे इलाइक़े जी सुञाण धुरियुनि पारां ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे त इलाइक़े में बदअमनी उरूज ते आहे। हर नए ॾींहं ते फ़ौरुनि चोरनि ऐं माण्हुनि खे ज़ख़्मी करण जा वाक़िया थियनि पिया, पर पुलिस बेख़बर बणियल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।